अरबी जो न्याणो न्यारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं मदनी जो यार प्यारो मदनी जो यार प्यारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं जंहिंजी शहादत जो सुहिणो कुर्बान शाहिद जंहिंजी शहादत जो सुहिणो कुर्आन शाहिद उस्मान साईं आरो हजरत उस्मान साईं इल्मो है या जो जन्नत में मुस्तफा जो जेको रफीक वागे 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 जन्नत में मुस्तफा जो जेको रफीक आगे अख जो यासीन तारो अख जो यासीन तारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं मदनी जो यार प्यारो मदनी जो यार प्यारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं आला शराफत वारो हजरत उस्मान साईं हिकिड़ो ऐलान आहे 27 डिसंबर बरोज़ आचर काज़ीवाह मदरसे में दिस्तारे फजीलत जो सालियानो प्रोग्राम मुनक़द थी रहियो आहे जिनजा मेहमान ख़ास हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब हजरत मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब हजरत मौलाना मुनीर अहमद डोमकी साहब हजरत मौलाना हाफिज गुलाम मुस्तफ़ा बुरडो साहब अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो साहब उन खां अलावा मकामी उलमा किराम नात खान हजरात शिरकत कंदा मौलाना मोहम्मद हारून सुमैर साहब जंहिंजे मदरसे में 27 डिसंबर बरोज़ आचर जंहिंमें ख़ुसूसी मेहमान हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब हाफिज गुलाम मुस्तफ़ा बुरडो साहब मौलाना मुनीर अहमद डोमकी अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो तमाम जमात सगोरी की खिदमत में गुजारिश है तेन प्रोग्राम में भी वक्त कड़ी जरूर शरीक थियो प्रोग्राम जे सिलसिले के अॻिते वधाईंदे दावत इनात जे लाइ गुजारिश कंदुसि अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो जा नौजवान फर्जंद मोहतरम हाफिज मोहम्मद अयूब फुलपोटो के तहु अचन हमदो इनात बुधारन उस्ताद नजमुद्दीन सिमवार साहब जन एकड़ी फरमाइश पर्ची में लिखत में मोकली पर हुआ माम हजरत क्या तो एक तो सदामत मौजूद कोनो मौजूद ए वक्त जी भी इंतहाई किल्लत है मोहतरम हाफिज मोहम्मद अयूब फुलपोटो साहब
सभी दोस्त दिल जी मोहब्बत सा सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी, जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी। को तो मारो बने को तो अगवा थिए, जुल्म में पीड़े जी कोई प्यो तो जिए। को तो मारो बने को तो अगवा थिए, जुल्म में पीड़े जी कोई प्यो तो जिए। को मरे तंग थी जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी, जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी। को हुकूमत मुसल्लत करे डाढ़ते, मुफ्त में दंड कोई भरे डाढ़ते। को हुकूमत मुसल्लत करे डाढ़ते, को हुकूमत मुसल्लत करे डाढ़ते। मुफ्त में दंड कोई भरे डाढ़ते। किस डाढ़ा वडा हुक्मरान निकया, किस डाढ़ा वडा हुक्मरान निकया। आर गो बस ठगी, आर गो बस ठगी। जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी। को तो मारो बने को तो अगवा थिए, जुल्म में पीड़े जी कोई प्यो तो जिए। को मरे तंग थी जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी। हर तरफ नफरत जा भड़व्या मचे, सूर को इन कहीं जा पूछे तो अचे। हर तरफ नफरत जा भड़व्या मचे, सूर को इन कहीं जा पूछे तो अचे। रिश्ता व्या सब छिनी भरवसो व्यो खरी, रिश्ता व्या सब छिनी भरवसो व्यो खरी। छाजिया दोस्ती छाजिया दोस्ती, जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी। कहते इल्जाम नहीं थो बधायो बने, ऐ शरीफन जो घर थो लुटायो बने। कहते इल्जाम नहीं थो बधायो बने, ऐ शरीफन जो घर थो लुटायो बने। चोर खे साध कल साध खे प्या कुटिल, के दिया बेवसी के दिया बेवसी। जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी, जिंदगी जिंदगी कीमती थी दुखी।
को लिखी ऐं पढ़ी थो जे अॻिते वधे तंहिंजे तिन हसरतुनि खे थो कुछ लियो वञे को लिखी ऐं पढ़ी थो जे अॻिते वधे तंहिंजे तिन हसरतुनि खे थो कुछ लियो वञे बाअसर ज़ोर थिया आफिसर चोर थिया बाअसर ज़ोर थिया आफिसर चोर थिया वियो ग़रीबा मरी वियो ग़रीबा मरी ज़िंदगी ज़िंदगी क़ीमती थी ॾुखी ॾाढो थियो ॾाढ ते ऐं थियो हीणो ॾुखियो मूं अला बख़्श अहसन आ सच ही लिखियो ॾाढो थियो ॾाढ ते ऐं थियो हीणो ॾुखियो मूं अला बख़्श अहसन आ सच ही लिखियो दर्द मां गाह थी लफ़्ज़ आया सुरी दर्द मां गाह थी लफ़्ज़ आया सुरी ही कयम शाइरी ही कयम शाइरी ज़िंदगी ज़िंदगी क़ीमती थी ॾुखी ज़िंदगी ज़िंदगी क़ीमती थी ॾुखी मुस्तफ़ा खे ख़ुदा अहिड़ो पैदा कयो मुस्तफ़ा खे ख़ुदा अहिड़ो पैदा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो मुस्तफ़ा खे ख़ुदा अहिड़ो पैदा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो मुहिब मदनीअ जी अहिड़ी विलादत थी ॼमदे जन्नत संदी खुशबू फैली वई मुहिब मदनीअ जी अहिड़ी विलादत थी ॼमदे जन्नत संदी खुशबू फैली वई तेल सुरमो ऐं सिंगार सारो थियल तेल सुरमो ऐं सिंगार सारो थियल ॼण त ख़लक़ियो वियो जीअं सॼण चाहियो मुस्तफ़ा खे ख़ुदा अहिड़ो पैदा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो मुँह मुबारक कुशादो हथेली वॾी कद बराबर विचोलो दिलेरी वॾी मुँह मुबारक कुशादो हथेली वॾी कद बराबर विचोलो दिलेरी वॾी कद बराबर विचोलो दिलेरी वॾी अखिड़ियूं वॾड़ियूं अखिड़ियूं वॾड़ियूं घाटा वॾा सब ऐं नसब में सब ऐं नसब आला तमामी हुयो घाटा मुस्तफ़ा के खुदा मन दिल रूपा जॾहिं खिलंदा हुया
नूर जा शुआ साणस मां ट्रिमदा होया नूर जा शुआ साणस मां ट्रिमदा होया जे सहाबी थिया तिन ॾिठो नूर खे शान तिन जो वधाए खुदा आछॾियो शान तिन जो वधाए खुदा आछॾियो मुस्तफ़ा खे खुदा अहिड़ो पैदा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो हुस्न यूसुफ जो दुनिया में मशहूर आ पर मोहम्मद अॻियां चंद्र बेनूर आ हुस्न यूसुफ जो दुनिया में मशहूर आ पर मोहम्मद अॻियां चंद्र बेनूर आ पर मोहम्मद अॻियां चंद्र बेनूर आ आंगरियूं भी कटियूं हुस्न यूसुफ ॾिसी जग समूरो सजण तां बि कुर्बान थियो जग समूरो सजण तां फिदा थियो मुस्तफ़ा खे खुदा अहिड़ो पैदा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो मुस्तफ़ा खे खुदा अहिड़ो पैदा कयो पाक हर ऐब खां रब सफ़ा कयो मां मिठड़ी बचन खे संभारे पई मां मिठड़ी बचन खे संभारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई मां मिठड़ी बचन खे संभारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई या खुदा रख हिफाजत में मुंहिंजा बचा तिन जो हामी ऐं नासिर तू आहीं मिठा या खुदा रख हिफाजत में मुंहिंजा बचा तिन जो हामी ऐं नासिर तू आहीं मिठा ईअं दुआऊं घुरी लुढ़कहारे पई ईअं दुआऊं घुरी लुढ़कहारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई मां मिठड़ी बचन खे संभारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई मूंखां मुंहिंजे जिगर जा थी टुकड़ा जुदा रूह हूंदो उदासी आतने लाइ सदा मूंखां मुंहिंजे जिगर जा थी टुकड़ा जुदा रूह हूंदो उदासी आतने लाइ सदा कोन दिल तां कॾहिं भी उतारे पई कोन दिल तां कॾहिं भी उतारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई मां मिठड़ी बचन खे संभारे पई घर अचण जो बेराहूं निहारे पई
दुनिया ऐं दौलत खपे थी मिठा आओ मोटी ॾिसां सिर्फ़ तोखे बचा इएं महबत हीअ पुकारे पए इएं महबत हूअ पुकारे अचनू बचन खे संभाले पई करे अचो मुझे बोल जी ॿुधाए पई बोल जी जले ॿुधाए पई घर अचण जो निहारे पई बचन खे संभाले मां जहिड़ी न मिलंदी वफ़ा मां मथां सिर करे थी फिदा हाफिज मोहम्मद अयूब फलपोटरो जिन अवाए असांजे साम्हूं हमदो बारी ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान सां गॾोगॾु अमड़ जी जल जे मुतालिक भी बेहतरीन अंदाज में नज़म ॿुधारियो मां भी हिकड़ी हदीस शरीफ अवां खे ॿुधायां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज जे मुक़द्दस सफ़र ते तशरीफ़ फरमा थिया ऐं जन्नत जो सैर फरमाइनि पिया त जन्नत में क़ुरान जी तिलावत जो आवाज़ ॿुधऊं हज़रत जिब्रील अमीन खां पुछा फरमायूं त जिब्रील ई कंहिंजो आवाज़ आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन जन्नतिन खे क़ुरान ॿुधारे पियो त हज़रत जिब्रील अमीन ॿुधायो साईं अवां जे ग़ुलाम अवां जे शागिर्द अवां जे मुरीद हज़रत हारिस बिन नौमान जो आवाज़ आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा के जिब्रील खां जिब्रील कहिड़ो अमल आहे हज़रत हारिस जो ज़मीन जे तख़्त ते तिलावत करे अल्लाह अर्श वारनि खे ॿुधारे पियो त हज़रत जिब्रील अमीन ॿुधायो या रसूल अल्लाह तव्हांजो ग़ुलाम हज़रत हारिस अंबड़ जो ॾाढो ख़िदमत गुज़ार आहे मुंहिंजा मोहतरम दोस्तो अबू अमा क़ीमती हस्तियूं आहिनि उन्हनि जो क़दुरु करणु खपे हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जे जहान में इंसान खां जेके भी गुनाह थियनि था
रब जेकॾहिं दुनिया में सज़ा ॾे तॾहिं बि क़ादिर आहे, मरण खां बाद क़बर जी ज़िंदगी में ॾे तॾहिं बि क़ादिर, जे वरी आख़िरत वारी ज़िंदगी में सज़ा ॾे तॾहिं बि क़ादिर, माफ़ करे तॾहिं बि क़ादिर, उन खां को पुछण वारो कोन्हे। पर अबे ऐं अमड़ जो नाफ़रमान उन जे लाइ अल्लाह जे रसूल फरमाया त ख़ुदा उनखे मौत ई बाद में ॾींदो आहे, पहिरियां उनखे दुनिया में सज़ा ॾींदो आहे। इन जे करे नौजवानो जेकॾहिं अबे अमा खे ईज़ायो थो त ख़ुदा करा उन्हनि खां हाणे माफ़ी वठो। ऐं अॼु जवानी आहे, सुभाणे ज़रूर इहा पोड़प तव्हां असांजे इंतज़ार में आहे। अॼु जेकॾहिं अबे अमा खे ईज़ायोसीं, यकीन कयो पंहिंजी औलाद मां कॾहिं बि ख़ैर ख़्वाही जी उमेद न रखिजो। इहे ॾींहं वरी ॾिसणा पवंदा नौजवान खे जेको दुनिया जी जहानी में पंहिंजे उन अबे अमा जा एहसान ऐं थोरा विसारे थो, जिन बचपन जी ज़िंदगी खां जवानी ताईं ज़माने जा ॾुख मेणा ताना सर्दियूं गर्मियूं सभु बर्दाश्त न औलाद जे लाइ कयो। अल्लाह करीम खां दुआ त रब साईं असांखे हिन बाबरकत महफ़िल मां इहो भलो मैसेज खणी वञण जी सआदत जी नसीब कई आहे। अल्लाह अमर जी बि सआदत नसीब फरमाए। सभिनी खे अल्लाह साईं पंहिंजे अबे अमा जो ख़िदमत गुज़ार ऐं फर्म बरदार बनाए। माउ जे क़दमनि हेठां जन्नत ऐं अबो जन्नत जो दरवाज़ो आहे। मां बिना कंहिं देर जे दावत इलाज जे लाइ गुज़ारिश कंदुसि अलहाज इमदादुल्लाह फुल पोटो, जंहिंजे माशाअल्लाह लॻे थो त पूरो ख़ानदान अल्लाह ताला उनखे इन ख़िदमत जे लाइ क़बूल कयो आहे। मुंहिंजे मुराद मोहतरम मोहम्मद याहिया फुल पोटो आहिनि, उहे पंहिंजे मिठड़े आवाज़ सां असांखे पंहिंजे नज़मनि खां ॿुधाइनि। हज़रत मोहम्मद याहिया फुल पोटो साहिब। सभी दोस्त दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मालिक मिठा मां तुंहिंजे, मालिक मिठा मां तुंहिंजे दर जो सुवाली आहियां। मालिक मिठा मां तुंहिंजे दर जो सुवाली आहियां। भर मुंहिंजी झोली साईं मां खाली खाली आहियां। मालिक मिठा मां तुंहिंजे, मालिक मिठा मां तुंहिंजे दर जो सुवाली आहियां। मालिक मिठा मां तुंहिंजे दर जो सुवाली आहियां। भर मुंहिंजी झोली साईं मां खाली खाली आहियां। मालिक मिठा मां तुंहिंजे, मालिक मिठा मां तुंहिंजे उम्मीद आसरो आहे, पुख़्तो यकीन आहे। उम्मीद आसरो आहे, पुख़्तो यकीन आहे। मायूस तुंहिंजे दर खां वरंदो कोकीन आहे। मायूस तुंहिंजे दर खां वरंदो कोकीन आहे। हीअ सोच मां बि दिल में रखंदो सलाली आहियां। मालिक मिठा मां तुंहिंजे, मालिक मिठा मां तुंहिंजे दर जो सुवाली आहियां। भर मुंहिंजी झोली साईं मां खाली खाली आहियां। मालिक मिठा मां तुंहिंजे, मालिक मिठा मां तुंहिंजे दर बंद थी विया सभु सहकार साथ वारा। दर बंद थी विया सभु सहकार साथ वारा। हिकु हिकु थी सभु टुटी पिया जेके हुया सहारा।
हिकु हिकु थी सभु टुटी पिया जेके हुया सहारा अबगेन दिल दुखायल मन जो थवाली आया मालिक मिठा मत तुंहिंजे मालिक मिठा मत तुंहिंजे दर जो सवाल आया भर मुंहिंज झोल साईं मां खाली खाली आया मालिक मिठा मत तुंहिंजे मालिक मिठा मत तुंहिंजे तुंहिंजा खज़ाना साईं अड़खुट भरिया पिया आहिनि तुंहिंजा खज़ाना साईं अड़खुट भरिया पिया आहिनि ही आसमान धरतीअ खां बि वॾा वॾा आहिनि ही आसमान धरतीअ खां बि वॾा वॾा आहिनि घुरंदो सदामत खां रहमत निराली आया मालिक मिठा मत तुंहिंजे मालिक मिठा मत तुंहिंजे मालिक मिठा मत तुंहिंजे दर जो सवाल आया भर मुंहिंज झोल साईं मां खाली खाली आया मालिक मिठा मत तुंहिंजे मालिक मिठा मत तुंहिंजे औलाद धीउ पुटड़ो जेको बि ॾे तॾे तूं औलाद धीउ पुटड़ो जेको बि ॾे तॾे तूं छॾ पंहिंजे बान कादर दादा खे रबा ॾे तूं मूं ते तूं कर महर का घुरंदो मिसाल आया मालिक मिठा मत तुंहिंजे मालिक मिठा मत तुंहिंजे इंसानियत जो आहे अगवान मीर मदनी इंसानियत जो आहे अगवान मीर मदनी हर शऊर दया सरवान मीर मदनी इंसानियत जो आहे ऊंदा कुफर में आ फानूस फैज़ हक जो ऊंदा कुफर में आ फानूस फैज़ हक जो तौहीद जीवन दड़े सुरहान मीर मदनी इंसानियत जो आहे इंसानियत जो आहे अगवान मीर मदनी हर शऊर दया सरवान मीर मदनी इंसानियत जो आए हर दे अजीज दे हर मन में प्यार चहे जो हर दे अजीज दे हर मन में प्यार चहे जो महबूबियत दे खुद ने जी खान मीर मदनी इंसानियत जो आहे जंहिंखे वणे न जानी
सो जानवर कंबते जंहिंखे वणे न जानी सो जानवर कंबते रह परे दान जे कान मीर मदनी इंसानियत जो आए सिद्दीक़ उमर के जिए जियर वध घुराऊं सिद्दीक़ उमर के जिए जियर वध घुराऊं तियतने के और के अगे भीषण मीर मदनी इंसानियत जो आए थका तो ना आयो ना भाई नारे तकबीर शाने मुस्तफ़ा शाने सहाबा व अहले बैत नारे तकबीर अवां असांजी हिन महफ़िल जा मेहमान ख़ास वादी मेहरान जा मशहूर मारूफ नात खान मोहतरम जनाब अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो साहब जन स्टेज से जलवे अफरोज़ आहिनि साईं खे दावत नात ॾियण खां पहिरियां मां हिकिड़ो ऐलान कयां थो खैरपुर सालाना थींदड़ इमाम अहले सुन्नत कॉन्फ्रेंस तारीख़ 11 दिसंबर बरोज़ जुम्मतुल मुबारक जमे अहले सुन्नत जा मरकज़ी ऐं सूबाई अगवान ख़िताब कंदा तमाम दोस्तन के इन कॉन्फ्रेंस की भी दावत है अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो उलमाए देवबंद जे मथा अल्लाह रब्बुल आलमीन यो भी वडो एहसान फरमायो जो हाजी इमदादुल्लाह जी सूरत में हिकिड़ो अवां असांखे मदह खान मिलियो जंहिंजे दुआऊं हज़रत साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह बाद में भी तज़किरो कयमि हज़रत साईं बेरवी रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं हाले जवी ऐं हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोटी ऐं काफ़ी सारा बुज़ुर्गान दीन जिन जूं दुआऊं हाजी इमदादुल्लाह साहब जन जे मथां आहिनि अल्लाह करीम खां दुआ त रब्बुल आलमीन हाजी साहब जन जो सायो असांजे मथां तादेर क़ाइम दाइम फरमाए मां बिना कंहिं देर जे दावत नात जे लाइ गुज़ारिश कंदुसि हिन महफ़िल जा मोहर मेहमान ख़ास वादी मेहरान जा मशहूर मारूफ नात खान अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो साहब वो अचन हमदो बारी ताला इनाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं शाने सहाबा उन सां गॾोगॾु अहले बैत अतहार रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे मुतालिक़ में असांखे बहितरीन आवाज़ सां नज़म ॿुधाइनि अलहाज इमदादुल्लाह फुलपोटरो साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उस्ताद अल्लाह दोबारा ये लौडानो आ रहा होशियार हूंदा समझे ना होशियार वाकई सिस्टम हेॾी आहे न बाबू तंहिंजे करे उहा शइ ओढ़ूं हुजे ॼणो सिस्टम अथसि आवाज़ जेको जंहिं पासे हे सॼो पासो आहे हीअं करे त न कबो सॼे पासे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।
तमाम भलारे प्रोग्राम में अल्लाह ताला तव्हां असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई। सच पुछो इहा अल्लाह जी मर्ज़ी आहे। हेड़े दौर में कंहिंखां हेड़ो कमु वठणु इहा रब जी ख़ुशूसी महिरबानी इनायत जंहिंसां थींदी उन खे हासिल थींदी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजे बिरादर मोहतरम फ़क़ीर साहब, बस नालो ई फ़क़ीर अथसि, उन जे महिनत सां ई प्रोग्राम अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला इन जो खेस या जिन दोस्तनि ताउन कयो अथसि उन्हनि खे भलो बदिलो नसीब फरमाए। सिंधीअ में चवंदा आहिनि हर को पंहिंजे घरों थो खाए, उहो कंहिंजी अॼु कान नथो कढे। माहौल अहिड़ो बणिजी वियो आहे, न वॾनि जी इज़त जो ख़्यालु आहे, न ओड़े पाड़े जी इज़त जो ख़्यालु आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि हर को फने खान आहे, चवंदो आहे मुंहिंजी मर्ज़ी। हिकिड़े घर में के भाइर बि पाण में सलाह मशवरे सां नथा हलनि, कंहिंजो मुंहुं काॾे आहे कंहिंजो काॾे आहे। अॼु त माण्हू उहो ई चवंदा आहिनि त जेकॾहिं ख़ुशी करणी आहे त पोइ राग रूप कजे। माण्हू कोशिशि इहा कंदा आहिनि। अहिड़े दौर में अहिड़े प्रोग्राम जी अल्लाह ताला जंहिंखे तौफ़ीक़ अता फरमाए त उहो मुबारकबाद जे लाइक़ु आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जीअं इहा महिरबानी कई आहे ईअं पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। मां सम्झां थो फ़क़ीर साहब या ॿियनि साथियुनि जिन हिन में हिसो वरितो हूंदो उन्हनि खे इन जे एवज़ में हिते छा मिलंदो। मां सम्झां थो त बज़ाहिर त अहिड़ी शइ कोन थी अचे, महज़ हे अल्लाह सां सौदो। मूंखे यादि आहे पुराणे वक़्त में हिकिड़ो रिटायर्ड एसपी साहब हो। पुराणे वक़्त में एसपी साहब माना वॾी शइ आहे। लाला इसरार खान ॿियो मटियारीअ जे पासे ॾे वॾो ज़मींदार हुयो, फौत थी वियो। अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जे में नाज़िल फरमाए। वॾो सादियो माण्हू थियो सैयद अब्दुल्ला शाह बुखारी, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। सिंधीअ में चवंदा आहिनि त असांजो मामिलो मोड़ खां वठी चंदन ते हलंदो आहे। पोइ साईं चयो त मस्जिद जे लाइ इन साहब सां जेकर मिलिजे त बचल शाह मेणीअ में मस्जिद ठाराइजे। पोइ असां साईं सां गॾिजी ॿई ॼणा असां साईं सां मां ख़िदमत में वियुमि। मटियारी जे ॿाहिरां हुनजो वॾो फार्म, वॾो बाग़ आहे, अंबनि जा वॾो तमामु घणी ज़मीन बि आहे। उते उन सां मुलाक़ात थी। साईं ॾिसुसि त हाणे ॿियो कमु कोन हुई, मस्जिद जी ज़रूरत आहे। चयोसीं त तव्हां सां मशवरो कयूं, मिलूं। पोइ हुन चयोसीं ख़र्चो केतिरो ईंदो। साईं फरमायो त ख़र्चे जी त हाणे मां काथो न कयो आहे, ख़र्चो त हाणे सुठो ईंदो। पोइ चईंदा भला ॿियो को बि कंहिंखे चयो अथव? साईं चयो ॿिए कंहिंखे मां न चयो आहे। चई इरादो आहे? साईं चयो त इरादो आहे। कंहिंखे? साईं चयो त 2-3 मुंहिंजा दोस्त कराचीअ में आहिनि, उन्हनि खे बि इन में शामिलु कबो। पोइ चईंदा शाह साहिबु थोरी तकलीफ़ कयो उन्हनि सां, तॾहिं फ़ोन बोन हे न हा, मोबाइल त कोन ई, पर हो बि फ़ोन घटि हूंदो। PTCL बि शहरनि में किन वॾनि माण्हुनि वटि त आम न। साईं खे चई पोइ तव्हां भला कराची ॾे हाणे वेंदव? हा साईं चयोसि वेंदासीं। साईं खे चई त तव्हां ओॾो चकर ॾेई अचो, पोइ जेके दोस्त उहे जेके जेतिरा तव्हांजा आहिनि सभिनी जो गॾायो ख़र्चु जेतिरो उहे करनि ओतिरो मां हिकु तव्हांखे ॾींदुमि। माना जेतिरा साथी तव्हांजा जेतिरो तव्हां सां तावन ओॾो मस्जिद जे लाइ करनि ओतिरो मां हिकिड़ो कंदुसि। ॾाढो दिलि खे ख़ुशी थी। ज़ाहिर आहे त अहिड़े जे लाइ जेको ख़ुदा सां ग़ैबी सौदो करे त माण्हू जे दिलि ते ख़ुशी बि थींदी आहे, दुआ बि निकिरंदी आहे। दुआ बि कई साईं आहे। पोइ वियासीं असां कराची। अलाह जी कुदरत इहा उन्हनि साथियुनि सां मुलाक़ात थी, पर तक़रीबन वरी सभिनी माज़रत कई। जंहिं फ़िलहालु सफ़ा गुंजाइश कोन्हे, बाक़ी तव्हां कमु शुरू कयो, अलाह कंदो, अलाह मदद कंदो। कमु करे वठंदासीं कुझु न कुझु, पर हाणे फ़िलहालु सफ़ा होड़ी जंहिं ॾे वञु उहो इहो जवाबु, जंहिं ॾे वञु उहो जवाबु। हालांकि गहरा साईं जा, तमामु साईं जा ॼण त मुरीदी ख़ादिमी वारा माण्हू। साईं हैरान थी वियो त छा माजरा आहे। साईं चयो त यार इन में अल्लाह जी हिकमत हूंदी। हाणे ओॾो ख़ाली हथे मोटी आयासीं। पोइ मोटी वरी हुन बुज़ुर्ग वटि आयासीं।
खिले बि वियो पुछे साईं भला ॾियो हवालो साईं जो साईं हवालो इहो आहे त सफ़ा ज़ीरो हैरान थी चए साईं छा पोइ जेकी ॻाल्हि कई उहा अजीब कई पोइ चई शाह साहिबु तव्हां हाणे कंहिंखे बि न चओ बसि तव्हां वञी मस्जिद जो कमु शुरू कयो मां इनशा तव्हांखे सॼी मस्जिद मां ठाराए ॾींदुसि असां चयोसीं साईं चयो त ॾिस इहो अलाह जी कुदरत आहे अलाह ताला असांखे दिलि में इहो हुई त हिन ॾांहुं मिलंदा वञूं असुल त असांखे हुननि में उमेदु आई अलाह ताला चयो त इहो तव्हांजी मर्ज़ी न रहंदी मुंहिंजी मर्ज़ी आहे तव्हां जंहिंमें मर्ज़ी उमेदु रखी आया ओड़ो ज़ीरो जंहिं तव्हां चयो त भला हलंदे हिनखे बि शरीक कयूं सवाब में अलाह ताला उन खां कमु वरितो पोइ उन चयो त शाह साहिबु जंहिं माण्हू अलाह सां वापारु करे ॾिठो आहे न उनखे उन लज़त जी ख़बर हूंदी आहे तंहिंजे करे मां अलाह सां वापारु कयो आहे तंहिंजे करे तव्हां कंहिंखे बि न चओ बसि तव्हां वञी शुरू कयो माना हे आहे ख़ुदा जे वापार जी लज़त अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी मुस्लमाननि खे नसीब फरमाए बाबा इन जो मतिलबु इहो न आहे मां चंदो वठंदुमि तव्हां खां पर ॻाल्हि तो तव्हांखे ॿुधायां इहे ख़ुदा जी कुदरत ईअं हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते वियो पे हिकिड़ो सिंधीअ में अॻे चवंदा आहिनि कि भोतार वॾेरा कंहिं इलाइक़े जो चङो मुड़ुसु उहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां प्यारु कंदड़ हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उतां गुज़र कंदो हो पोइ वरी उहो बि साईं जी ख़िदमत में पेश हूंदो पोइ हिकिड़े दफ़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चई साईं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां ॾाढी ॻाल्हि मज़ेदार आहे जेकॾहिं ॿुधंदव हज़रत मूसा चयो त चओ चई जॾहिं अलाह सां तव्हांजी मुलाक़ात थिए कलाम थिए त पोइ महिरबानी करे अलाह साईं खे त हिकिड़ो अर्ज़ु कजां मुंहिंजे तरफ़ो उन सरमाएदार वॾेरे चङे मुड़ुस मुंहिंजे तरफ़ो अलाह साईं खे त अर्ज़ु कजां हज़रत मूसा खे कहिड़ो चई अलाह साईं खे ईअं चइजां त मां अलाह सां यारी रखणु घुरां थो अलाह मूंसां यारी रखंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त ॻाल्हि वॾी कई अथई मां अलाह साईं ॾाढो अर्ज़ु कंदो हाणे किताबनि में ईंदो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते विया अलाह साईं सां हम कलामी पोइ अलाह साईं जे आॾो अर्ज़ु कयईं त रब फलाणो बानो जेको तुंहिंजो आहे उनखे तोसां ॾाढो प्यारु आहे सो अॼु मूंखे न्यापो खणायो अथई त मुंहिंजो रब खे अर्ज़ु कर त अलाह मूंसां यारी रख मूंखे यार बणाए पाणे अलाह साईं जे तरफ़ खां हुकुम ॾियो त मूसा चवेसि वञी त जे यारीअ जो ख़्वाहिशमंद आहीं त पोइ सबुरु कजां हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो न्यापो खणी पोइ हिते मोटियो उहो अॻियों बीठो आहे इंतज़ार में त अलाह साईं ॾे न्यापो कयो त मूसा अलैहिस्सलाम जे मार्फत अलाए जवाबु छा ईंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चई साईं मुंहिंजी ॻाल्हि यादि आई अलाए हज़रत मूसा चयो यादि आई साईं छा थियो अलाह साईं फरमायो थी त हाणे भला यारी रखे थो त पोइ असांखे अॼु खां पोइ तोसां यारी आहे पर सबुरु कजां चई मूंसां यारी अलाह चई अलाह हा मां तुंहिंजो न्यापो ॾिनो अलाह साईं हा कई पर तुंहिंजे लाइ न्यापो हुयो त सबुरु कजां चए अलाह मूंसां यारी रखंदो परेशान थी बहरहाल ख़ुशि बि थियो वरी परेशान बि थियो त अलाह जी यारी वरी सबुर जो न्यापो होरियां इम्तिहान शुरू थिया हमरा ते जेकी वॾे राइप हुई उहा ख़तमु थी होरियां पंहिंजा परावत थींदा हुया होरियां माल मिल्कियत ख़तमु थींदो हुयो हे कंगाल थी सफ़ा कंगाल परेशान थी वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चई त मूसा हे त मां पाण यारीअ जी तलब करे पाण खे कंगाल करे छॾियो हाणे त को अलाह खे अर्ज़ु वञी कर त साईं मां यारीअ जी पचर छॾी हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त चवे थो त मां अर्ज़ु कंदुमि हाणे किताबनि में ईंदो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह जे दरबार में अर्ज़ु कयो त रब हो त वीचारो तबाह थी यारी त तोसां रखी पर हुनजी त हड़ वई सो अॼु मूंखे न्यापो ॾिनई त अलाह साईं खे चयो त रब साईं मां यारीअ खां बसि कई अलाह साईं जे तरफ़ खां हुकुम मिलियुसि त मूसा असां जंहिंसां यारी रखंदा आहियूं उन खां टोड़ींदा न आहियूं चवेसि हाणे जहिड़ो हाल थी सबुर में गुज़ार टुड़ंदी न हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो हो वेठो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम न्यापो ॾिनो त बाबा हे हुकुम मिलियो चई मर्ज़ी अथसि यारी रखी हाणे साईं मसइलो आहे पोइ ईंदो आहे किताबनि में त वीचारे जो सभु कुझु वियो तव्हां त घर जंहिंमें रहंदो हो उहो बि ख़तमु थियो पोइ ईअं चरियनि वांगुरु वीचारो कंहिं महिल किथे कहिड़े दर ते कंहिं महिल किथे दर ते पोइ ईअं ईंदो आहे त हिकिड़े दफ़े बाज़ार जे मोड़ में वेठो हो ईअं मिसकिनी हाल में फ़क़ीरनि वांगुरु हेठि कनि कयूं वेठो हो बंदि थी विया शहर बंदि थी वियो माण्हू रुड़ी विया हे वीचारो बसि चुप कई वेठो हो
आ जो हाथी त बसि हिन में खणी वरितईंसि सूंड में वठी फेराए मथे हईंसि खणी भित सां जो हईंसि त पुरज़ा थी वियो ख़तमु थी वियो माण्हुनि उन जो हॾियूं इहे गोश्त मेड़े करे वञी दफ़नाए छॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं इहा ख़बर पई ॾाढो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾुख थियो पोइ अल्लाह ताला जे ॾाढो जॾहिं वरी हज़रत मूसा खे मोकिलियो आयो तूं सीना ते ॻाल्हि यादि आई तॾहिं रब खे अर्ज़ु कई त रब तूं त हिकमतूं ॼाणे थो असां बंदनि खे उहा ॼाण त नाहे तुंहिंजी करम नवाज़ी जेतिरी ॼाण ॾिए थो रब इन बहाने तोसां प्यार मूं दोस्ती रखी रब उन जो हे हाल थियो इहो मामिलो मूसा खे सम्झ में नथो अचे त छा माजरा हुई रब साईं अलाह साईं फरमाइसि त मूसा ॾिसंदेसि रब तुंहिंजी मर्ज़ी ईअं ओच ते हज़रत मूसा खे हुकुम थियो त हिन पासे ॾे निहार हज़रत मूसा जो हीअं मुंहुं कयो ॾिठी त माशा अल्लाह वॾियूं मालात जन्नत जो नज़ारो थी वियो ॾिठई त मज़े सां घुमंदो थो अचे जीअं वॾा अमीर माण्हू घुमंदा आहिनि हिन बाग़ीचनि में जन्नत जे हुननि में हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुन ॾिठो हज़रत मूसा हिन खे ॾिठो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चईसि तव्हां हज़रत मूसा चयुसि तूं चईसि मां चई त तुंहिंजो हाल चईसि कहिड़ी तो हाल पुछे अलाह जी यारी वाह रब तुंहिंजी यारी हज़रत मूसा चयो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे कुझु त ॿुधाए चई मूसा ॿियो अलाह हे सॼो जहान मूंखे ॾेई छॾियो इन खां वधीक ॿियो मां कहिड़े मुंहिंजे लाइ त कुझु कोन हो हे त मां असां रब जी यारीअ में त मां त बसि अलाए कहिड़े जहान में आहियां हज़रत मूसा चयो त वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾियई पर ॾे ख़बर भला त हे सॼो मुल्क अलाह मूंखे ॾेई छॾियो मां ॾाढो ख़ुशि हज़रत मूसा चयुसि त भला पोइ का तमन्ना का चई यार तमन्ना मूसा पुछे थो त पोइ अलाह खे हिकिड़ो अर्ज़ु कर चई कहिड़ो चई अलाह साईं खे इहो अर्ज़ु कर त मानो तुंहिंजो वरी उन मंज़र खे ॾिसण जे तमन्ना रखे थो रब जे करे तूं मूंसां महिरबानी करें वरी मूंखे मोकिल पोइ हिते त वरी मां उहे अमीर थियां वरी सभु कुझु मुंहिंजो लुटिजी वञे वरी मां बाज़ार जे मुंहं में वियां वरी हाथी खणी करे मूंखे भित में हणे मां पुरज़ा थियां जॾहिं पुरज़ा पे थियुमि जेको रब जे दीदार मूंखे थियो उन में लज़त आई मूंसां हिते जन्नत में उहा लज़त कोन्हे रब खे चओ जेकॾहिं महिरबानी करे त वरी मूंसां इहा आहे अलाह जी यारी इहो आहे ईमान बिल ग़ैब इहो आहे ग़ैबत ईमान अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी मुस्लमाननि खे पुख़्तो ईमान नसीब फरमाए सचो आहे त असां इमामुल अंबिया खे त न ॾिठोसीं सचो आहे त असां आङुर जो इशारो साईं कयो चंड ॿ टुकर थियो असां न ॾिठोसीं न ॻाल्हि ॿुधी आहे सचो आहे त असां ॻोह नबी साईं सां माण्हू वांगुरु ॻाल्हायो असां न ॾिठोसीं असां ॿुधी आहे सचो आहे त इमामुल अंबिया इहो वण खे इशारो कयो वण ज़मीन खे चीरे नबी साईं जे आॾो अचे बीठो असां ॻाल्हि ॿुधी आहे ॾिठोसीं त कोन पर पुठ आमन सदकना जीअं ओड़ो हुकुम तीअं आमन सदकना इहा ॻाल्हि का मामूली नथो कयां मां तव्हां सां अल्लाह जे रसूल हिकिड़े दफ़े साहबा खे फरमायो ॻाल्हि बने इबारत कमी बेशी अल्लाह माफ़ फरमाए पाण फरमायो त इन्नकुम फी ज़मानिन मन तरक मिनकुम बिउश्र मा उमिर बिही हलक थुम याती ज़मान मन आमिल मिनहुम बिउश्र मा उमिर बिही हाय नजा पाण फरमायो त तव्हां साहबियो अहिड़े वक़्त में आयो जो मां मोहम्मद करीम तव्हां में मौजूदु आहियां जंहिंमें मुंझंदव मूंखां पुछंदव पाण फरमायो त जंहिं शइ जो हुकुम कयां तव्हां उन ते पूरा लहो पर जेकॾहिं उन शइ खे 10 हिसनि में तक़सीम कजे हिकिड़े हुकुम खे 10 हिसनि में तक़सीम कजे 10 हिसा बणायो पाण फरमायूं त 9 हिसनि ते अमल तव्हां कयो हिकिड़े हिसे खे छॾिबो त हलाक थींदो छो त मां तव्हां में आहियां पोयों हिकिड़ो अहिड़ो ज़मानो ईंदो जिन में मां न हूंदुमि उन्हनि मूंखे न ॾिठो हूंदो ग़ैब ते मुंहिंजी हर ॻाल्हि ते आमना सदकना चई हूंदो पाण फरमायो त पोइ उन्हनि खे जेकॾहिं हुकुम कयां उन हुकुम खे 10 हिसनि में तक़सीम कयो उहे 9 हिसनि खे छॾे जन हिकिड़े ते अमल करनि तॾहिं बि छुटकारो रहंदा तव्हां 9 ते अमल कयो हिकिड़े खे छॾियो त हलाक थींदो उहे 9 खे छॾे हिकिड़े ते बि अमल जेकॾहिं उन्हनि खे अची वियो त छुटकारो थींदो मां सम्झां थो असांजो दौर उहो आहे अॼु न वॾे जो एतिराम आहे न अमड़े अबे जो एतिराम आहे न औलाद ते शफ़क़त आहे न ओड़े पाड़े ते रहम आहे न ओड़े पाड़े जी ख़ैरफ़ाई आहे अॼु हर बुराई जो रस्तो आम थी पियो आहे अॼु ईमान बचाइण बि मसइलो बणिजी पियो आहे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला जेको वक़्तु रहाए ईमान सां जॾहिं मौत थियूं त कलमी ऐं शहादत वारो मौत नसीब थिए इहो टाइम मूंखे सम्झ में अचे थो त इनशा अल्लाह मतां उहो टाइम आहे जंहिंजे लाइ साईं जन फरमायो त 9 हिसा उम्मत को वेंदा हिकिड़ो हिसो नसीब थी पियो छुटकारो मां सम्झां थो अॼु इहो हाल आहे
हालात अहिड़ी आहे जो ॿियनि सां त मुक़ाबला, हे देवबंदी आहे इन सां मुक़ाबलो, हे शियो आहे इन सां मुक़ाबलो, हे बरेलवी आहे इन सां मुक़ाबलो, हे सभु मामला मुक़ाबलनि ते ॻाल्हि वञी पहुती, मुरादनि ते वञी ॻाल्हि पहुती। इहे सभु कुझु थी वियो आहे। को कंहिं सां ठहण जे लाइ तयारु न आहे, एॾी हालत थी वई आहे। को कंहिंजी गर्ज़ कढण वारो तयारु न आहे। अॼु ईमान बचाइण में मसइलो, पर ॿिया त परे रहिया। नुबुवत ते हमिलो थिए थो, साईं जन जी नुबुवत ते, ख़तम नुबुवत ते हमिलो थिए थो, असांजी मौजूदगीअ में ख़तम थिए थो। हालांकि रिवायत में ईंदो आहे हिकिड़े दफ़े इमामुल अंबिया ॾाढो ईअं परेशानी वारे हाल में हुया। जॾहिं माण्हू परेशान थींदो आहे त ॿियो ॾिसंदड़ सुञाणे वठंदो आहे त जो हिन हमरा खे परेशानी आहे। पुछा कंदो आहे छो तूं परेशान आहे? न न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अबा न न कीअं, तुंहिंजे मुंहं मां तुंहिंजी उथड़ी वेहणी मां मालूम थो थिए त तूं परेशान आहे। इहे आसार माण्हू खे लभंदा। हिकिड़े दफ़े ईअं इमामुल अंबिया साईं जन परेशान हुया। साहिबिन सारनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, अॼु असां तव्हांखे परेशान था ॾिसूं। पाण फरमायूं हा मां परेशान आहियां। साईं कहिड़ी शइ तव्हांखे परेशान कयो आहे? पाण फरमायो त मां मोहम्मद करीम मौजूद बि आहियां, मुंहिंजे मौजूदगीअ में हिकिड़े हरामीअ नुबुवत जी दावा कई। मां मोहम्मद करीम परेशान आहियां। माना इहे परेशानियूं, नुबुवत ते हमला। पर नुबुवत त अञा हेठि थियो, वॾो अल्लाह ते हमिलो। अलाह मूंखे हिकिड़े ने ॾेखारियो मोबाइल में, हिकिड़ो मुल साहिब तकीर करे पियो, चए पियो त किथे मुश्किल में फासी पओ त हाणे कहिड़ो तव्हांखे ॾस हुजां त वुज़ू कयो, वरी मस्जिद में वञो, वरी अलाह खे वञी सॼो। तंहिंजे करे सवलो तरीक़ो थो ॾसांव, हीअं चोली खणी चओ त पहुच पीर दस्तगीर, पहुच पीर दस्तगीर, मुश्किल हल थी। माना अलाह सां टकर। हाणे अलाह जो नालो बि माण्हुनि को विसारियो थो वञे, ओॾे बि इहो हमिलो थियो वञे। अलाह अहिड़े दौर में जेकॾहिं असांखे 5 वक़्त नमाज़ थिए त ॿियो बाक़ी छा खपे? अब अहिड़े वक़्त में जेकॾहिं कंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी सजाइजी वञे त ॿियो छा खपे? अहिड़े वक़्त में जेकॾहिं कंहिंखे महीनो रमज़ान जो जुमे जी नमाज़ 5 वक़्त नमाज़ नसीब थिए त इहो माण्हू जन्नती न आहे त ॿियो छा आहे? अब इहो जन्नती न आहे ॿियो छा आहे? अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा जेकी हयाती आहे, बाक़ी हयाती आहे, उहा इख़लास ईमान सां आहे। बहरहाल मां को वाइज़ी मौलवी न आहियां, उन्हनि जो ख़ादिम ज़रूरु आहियां। ज़िंदगी मुंहिंजी बि इन फील्ड में आहे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मुंहिंजे नेकिन खे क़बूल फरमाए, मुंहिंजनि चालाकियुनि ऐं ॾिंगाइनि खे पंहिंजो बानो सम्झी दरगुज़र करणु फरमाए। आहियूं त जहिड़ा खरा सरा सभु उन रब जा। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला नेकियूं क़बूल फरमाए, गुनाहनि खे दरगुज़र फरमाए। हिकिड़ो दफ़ो सलात सवारी पढ़ो त मां बि पंहिंजे रब जी पंहिंजे अंदाज़ में तारीफ़ कयां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ग़ालिबन मूंखे यादि अचे थो शेर जेको हाणे ॻायां थो, मां सम्झां थो त इहो ग़ालिबन 80 वारे ॾहाके जो मथां हुजे। छो त मूंखे ईअं यादि अचे थो त 80 जे ॾहाके में, 80 जे शुरूआत में रिकॉर्डिंगूं शुरू कयूंसीं। हे मुंहिंजो 26 नंबर में शेर चयल आहे। शाइर इस्लाम सैयद रफ़ीक अहमद शामरोटी, अल्लाह ताला उन्हनि जो उम्र इज़त में बरकत फरमाए। उन्हनि जा ॿोल आहिनि, आवाज़ मुंहिंजो, तवज्जो तव्हांजो। चए ख़ालिक़ संसार सजे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहीं। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं, जीअं तूं चाहीं। ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहीं। मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं। ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं। तूं ई थो औलाद बख़्शी, तूं ई धीअरु ॾींदो आ, तूं ई पुट बख़्शींदो आ। तूं ई थो औलाद बख़्शी, तूं ई धीअरु ॾींदो आ, तूं ई पुट बख़्शींदो आ। तूं ई थो हर ग़ैब ॼाणी, तोखां कुझु बि नाहे लिकियल, तुंहिंजे अॻियां आहे खुलियल। जेको भी थो तोखे सॾे थो, दाह खे वर नाहीं। ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहीं। मुंहिंजा ख़ुदा
ये तो थिए जीअं बि तूं चाहे ख़ालिक संसार सजे जो तूं ई आहे तूं ई थो सिज उभारी तूं ई तंहिंखे लाहे थो चंड बि तूं चमकाए थो ख़ल्क़ियो तो आकाश आहे ख़ल्क़ी तो ई आहे ज़मीन तूं आ रब्बुल आलमीन तो जहिड़ी ॿियो कंहिंखे न आहे ताक़त रब साईं ख़ालिक संसार सॼे जो तूं ई आहे राज़िक मख़लूक सॼीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे ख़ालिक संसार सॼे जो तूं ई आहे तुंहिंजी था साराह ॻाइनि जीत पखी हैवान सभई देव परियूं इंसान सभई तुंहिंजे था गंज मां खाइनि तुंहिंजी सब लय आहे सखा तुंहिंजी सब ते आहे अता पंहिंजनि तोड़े गैरनि ते भी फज़ल पयो फरमाई ख़ालिक संसार सॼे जो तूं ई आहे राज़िक मख़लूक सॼीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे ख़ालिक संसार सॼे जो तूं ई आहे तुंहिंजो को हमसर न आहे मीर हुजे या अमीर हुजे पैगंबर या पीर हुजे पंहिंजो तूं मट पाण आहे पीर बि तो ई ख़ल्क़िया आई पैगंबर बि तो ख़ल्क़िया सारा हे न रफ़ीक़ सघे थो तोखे ऐ साईं ख़ालिक संसार सॼे जो तूं ई आहे राज़िक मख़लूक सॼीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहे सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी मुद्दज़िल वाली जो शेर अव्हांखे ॿुधायो हिकिड़ो दफ़ो इमामुल अंबिया ते सलात पढ़ो त मां साईं जन जी विलादत तव्हांखे ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ही शेर जो हींअर मां जाॾो ॻायां पियो इहो असांजे मर्द कलंदर अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए मोहतरम बिरादरम अब्दुल हफीज़ उलरो साहब अचानक उन जे विछाड़ो असां सभिनी खे विछोड़े ॾाढो ॾुखाए विधो अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह ताला उन जे क़बर ते रहमत जो मींहुं वसाए ऐं ही जेके ॿोल दुनिया में गूंजजनि था अल्लाह ताला इन्हनि जो अजुर बि उन खे ॾियणु फरमाए वो मुस्तफ़ा जे विलादत बा सआदत शेर आहे ईअं अम्मा साईं फरमाए थी त नबी साईं जाया पूरो मक्को मुअत्तर थी पियो अम्मा साईं फरमाए थी नबी साईं जाया हीअं हिकिड़ो नूरानी लाट थी नूरानी लाट पाण फरमाए थी त मां शाम जूं महलातूं मूंखे नज़र आहिनि शाम जे महलातुनि ॾिसण जो छा मक़सदु बुजुर्गनि लिखियो आहे त जेके हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेॾी महिल बैतुल्लाह जी तामीर इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾु पूरी कई तो रब खां दुआ घुरियो अब कीअं रब्बना वबस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा ग़ालिबन ही आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजे अब्बे सां गॾु जॾहिं बैतुल्लाह जी तामीर पूरी थी हाणे ॿई अब्बो ऐं पुट ॿई नबी अल्लाह खां दुआ था घुरनि त रब जहिड़ो असांजो हाल हो असां उहो कमु कयोसीं तुंहिंजे घर खे तैयार कयोसीं रब हाणे हिन घर खे आबाद करण क़यामत ताईं आबाद करण जे लाइ असांजे औलाद में को पैदा कर जेको हिन खे आबाद करे सुभान अल्लाह बुजुर्गनि लिखियो आहे त जॾहिं ॼाया साईं जन त नूरानी लाट तजल्लो थियो जेको शाम में इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़बर ते वञी
माना अल्लाह ताला जे पासे ॾों ख़ुशख़बरी आई त इब्राहिम जेकी दुआ घुरी आई अॼु उहा तुंहिंजी क़बूल थी, अॼु उहो मके में जायो थी जेको बैतुल्लाह जी हिफ़ाज़त कंदो। इहो बुज़ुर्गनि में लिखियो आहे। बहरहाल ईअं बि ईंदो आहे त जेके बैतुल्लाह में हीअं चौधारियूं बुत टंगियल आहे, किन लिखियो आहे तादाद 313 ॻाल्हियुनि, उहो एतिरा 360 बुत हीअं टंगियल आहे। साईं जन ॼाया त ऊंदे कंदे किरिया। शाइर इस्लाम उहा अकासी कई उन्हनि ॻाल्हियुनि जी। छा चई? चई बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। साईं जन जो नालो मुबारक अचे त मोमिन ते लाज़िमात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर चवे। महफ़िल में हिकिड़ो दफ़ो चवण वाजिब आहे, न चवंदो त गुनाहगार थींदो। किन त फ़र्ज़ बि लिखियो आहे। तंहिंजे करे तव्हां जॾहिं साईं जन जो नालो मुबारक अचे त ॾाढिया न होरिया तॾहिं बि चओ। चवण वारनि खे पढ़ण वारनि खे उन्हनि जे लाइ हुकुम आहे त जॾहिं मुस्तफ़ा साईं जो नालो मुबारक अचे त तव्हांजे ज़हन में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वञे। चए बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिल भर आयो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। पहाड़ कुफर जी पटजी वे, ज़ुल्म जी ऊंदहे मिटजी वे, पहाड़ कुफर जी पटजी वे, ज़ुल्म जी ऊंदहे मिटजी वे। जायो पैगंबर ईद थी वे, जायो पैगंबर ईद थी वे, खुशियुनि जो थियो सायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिल भर आयो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। सोहणो मुहम्मद एॾो आहे, चोॾीअ जो चंड कुझ बि नाहे। सोहणो मुहम्मद एॾो आहे, चोॾीअ जो चंड कुझ बि नाहे। ॼायो पैगंबर मुंहिंजे नबीअ खे सुहिणो सभ खां, मुंहिंजे नबीअ खे सुहिणो सभ खां परवर पाण बणायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिल भर आयो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। अहिड़ो न कंहिंखे शान मिलियो आ, जहिड़ो नबीअ खे मान मिलियो आ। अहिड़ो न कंहिंखे शान मिलियो आ, जहिड़ो नबीअ खे मान मिलियो आ। पाक नबीअ खे अल्लाह साईं, पाक नबीअ खे अल्लाह साईं फर्श ख़र्श घुरायो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिल भर आयो आ, बुत भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ।
उठड़ीअ ते जो स्वार नबी थियो, उठड़ीअ उनखे वक़्त लॻी वियो। उठड़ीअ ते जो स्वार नबी थियो, उठड़ीअ उनखे वक़्त लॻी वियो। भागन वारी अमड़ हलीमा, भागन वारी अमड़ हलीमा, जंहिं त नबीअ खे न पायो आब त भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिल भर आयो आब त भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आब त भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। उलरो हफीज़ा खादिमुन जो शान लिखे थो हर दम ताईं जो। उलरो हफीज़ा खादिमुन जो शान लिखे थो हर दम ताईं जो। बाज खुदा कई ख़ास असां ते, बाज खुदा कई ख़ास असां ते, ख़ास फज़ल फरमायो आब त भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। नूर संदा चमकाट वया थी, नूर संदा चमकाट वया थी, दुनिया में दिल भर आयो आब त भोर थी पिया के मुहम्मद पाक जायो आ। इमामुल अंबिया साईं जो शान। कुछ वक्त अग में हिकिड़े प्रोग्राम में हुयासीं, हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुर्ड़ो, कंधरन रोड़ीअ वारो, वाह बुर्ड़ा, उन्हनि जो प्रोग्राम हुयो। उन जाइ ते हज़रत साईं अब्दुल क़य्यूम खाली जमी बहितरीन अंदाज में हिकिड़ी ॻाल्हि फरमायो। पाण फरमायो त यार असां पंहिंजो थोड़ियूं ग़लतियूं सलतियूं थियनि थियूं, असांखे बि का टेक आहे, उन टेक जे बुनियाद ते थियनि थियूं। पोइ साईं जन फरमायो त टेक इहा आहे, या त अलाह जे रहम में उमेद आहे, या त अलाह जे रहम में उमेद आहे त बचा थींदो, या टेक इहा आहे त भला मुस्तफ़ा साईं जन शफ़ात कंदा। बस पोइ तॾहिं ग़लतियूं सलतियूं थियनि थियूं। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, नारे तकबीर। शायर इस्लाम बि बहितरीन शेर जी अक्कासी कई इन हवाले सां। थोड़ो तव्हां बि तवजो कंदो त लज़त ईंदी। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। अर्श जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। अर्श जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई, पोइ बि त दिल बर तिन लाइ दुआ कई। ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई, पोइ बि त दिल बर तिन लाइ दुआ कई। दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर, बारिश बणिजी वसंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर। अर्श जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर। मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार बि हूंदे, जन्नत जो सींगार बि हूंदे।
आलम जो सरदार भी हूंदे, जन्नत जो सींगार भी हूंदे, टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते, टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते, पेट सां पत्थर ॿधंदो केरु, पेट सां पत्थर ॿधंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि, अहिड़े पीढ़ीअ सां पुॼंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिलबर अर्श वयो हो, चाह मुंहिंजा रब हीअं चयो हो, चाह मुंहिंजा रब हीअं चयो हो, तूं ई पीरी महिमानो पहिरियों, तूं ई पीरी महिमानो पहिरियों, तोखां अॻे हिते ईंदो केरु, तोखां अॻे हिते ईंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर में महशर मंझि सभई जिते ॾकंदा, नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा, महशर महल सभई जिते ॾकंदा, नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा, नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा, आदम चवंदो अहमद आणियो, मूसा चवंदो अहमद आणियो, कादिर सां ॿियो पुछंदो केरु, कादिर सां ॿियो पुछंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी, उम्मत जन्नत वींदी सारी, उम्मत जन्नत वींदी सारी, जंहिंजो आहे नीहु नबीअ सां, जंहिंजो आहे नीहु नबीअ सां, तंहिंजो अॻु ढलींदो केरु, तंहिंजो अॻु ढलींदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बि रोही, विझंद सिर बखे हबीब जी ड्रोही, विझंद सिर बखे हबीब जी ड्रोही, मालिक माफ़ी मञ हसनीअ जी, मालिक माफ़ी मञ हसनीअ जी, तूं न मञे त मञींदो केरु, तूं न मञे त मञींदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु, अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि, अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु, मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट गाॾीअ लाइ निकिरंदी या मोकिलियां छोकिरो, मुंहिंजी गाॾी दर ते बीठी आहे, मथां निकिरी वेंदी न निकिरंदी, तमामु पुराणो शेर सैयद रफ़ीक अहमद शाह मरूती, चईं दिल में जाए तोखे, दिल में जाए तोखे, मुर्गी मिठा ॾिनम, महबूब मेहरबान तूं आहीं जो मोहतरम, दिल दिल में जाए तोखे, मुर्गी मिठा ॾिनम, महबूब मेहरबान तूं आहीं जो मोहतरम, दिल दिल में जाए तोखे, दुनिया में मुंहिंजे अचण सां, बंधणनि में मूंखे ॿधण सां, कन में अज़ान ॾिनाऊं,
तुंहिंजो भी नाम खयाऊं माखी जण होते छॾियाऊं मूंखे जण हीअं चयाऊं अरबीअ लाइ आयो आहे ॿिए कंहिं लाइ जायो नाही हर लफ़्ज़ मुंहिंजो आहे सचो हर लफ़्ज़ मुंहिंजो आहे सचो अल्लाह जो कसम दिल में जाए तो खे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल में जाए तो खे दिल में जाए तो खे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल में जाए तो खे धरती हिन दिलवारीअ ते अमड़ सां गॾु मुंहिंजे अबे तुंहिंजे उल्फत जो बिज पोखियो उन बिज मां आहे बाग थियो बाग जा वण फरदार थिया जेके पोइ गुलज़ार थिया बाग मंझां मेवा मेड़े लफ़्ज़नि में वेड़े सेड़े ऐं पोइ लिखां थो नात मां ऐं पोइ लिखां थो नात मां हथ में खणी कलम दिल में जाए तो खे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल में जाए तो खे मुंहिंजा महबूब मुहम्मद जीअं जीअं पोइ सम्झ थे आई घर में हुई ॻाल्हि इहा आई सचो आहे अरबी अनवर पोयों पगदार पैगंबर तुंहिंजी तात ॿुधी मूं तुंहिंजी हर बात ॿुधी मूं कलमो पियो तुंहिंजो कन ते तुंहिंजी सलवात ॿुधी मूं मूंखे लॻो त मुस्तफ़ा मूंखे लॻो त मुस्तफ़ा मंज़िल मिली वयम दिल में जाए तो खे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल में जाए तो खे अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा तोखे ही शेर ॿुधायां ॿिया भी के शेर सुणायां अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब ॾिसामा तोखे ही शेर ॿुधायां ॿिया भी के शेर सुणायां तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदे तुंहिंजे हथड़नि खे चुमंदे मदनी महबूब मरण जो जन्नत में शाल फुजण जो सईद रफ़ीक शाह ते सईद रफ़ीक शाह ते कादिर करे करम दिल में जाए तो खे मुर्की मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल में जाए तो खे अबू बकर सां वफा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी अबू बकर सां वफा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी खुदा बेराज़ी नबी बेराज़ी खुदा बेराज़ी नबीअ जे नेणनि जो नूर आहे
मनींदो सच बाशूर आहे नबीअ जे नेणनि जो नूर आहे नबीअ जे नेणनि जो नूर आहे मनींदो सच बाशूर आहे असांजो उस्मान हा कंदड़ सां असांजो उस्मान हा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया अली वलिया वली अलिया अली वलिया वली अलिया अलीअ जी संगत सजी भलिया अलीअ संदीक तेदा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी नबी रंजाइणो ख़ुदा रंजाइणो ख़ुदा रंजाइणो त हड़ विञाइणो नबी रुसाइणो ख़ुदा रुसाइणो नबी रुसाइणो ख़ुदा रुसाइणो ख़ुदा रुसाइणो त हड़ विञाइणो ॿिन्ही जी हासिल रज़ा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी रफ़ीक जन्नत वठणु ॾुखिया वरी जे ॾिसबो सफ़ा सुखिया रफ़ीक जन्नत वठणु ॾुखिया रफ़ीक जन्नत वठणु ॾुखिया वरी जे ॾिसबो सफ़ा सुखिया शहादतुनि जा लटा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी उमर मथां सिर फिदा कंदड़ सां नबी बेराज़ी ख़ुदा बेराज़ी अस्सलाम अलैकुम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या गफ़ूर फ़अफ़ु अन्ना या गफ़ूर फ़अफ़ु अन्ना या गफ़ूर रब्बि इग़फ़िर वरहम अंत ख़ैरुर राहिमीन रब्बि इग़फ़िर वरहम अंत ख़ैरुर राहिमीन या इलाहुल आलमीन असां में जेके मरीज़ आहिनि उनखे शिफ़ा कामिला आजिला अता फ़रमा या अल्लाह असां मां जेके फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जी क़ब्रुनि ते रहमत जो मींहुं नाज़िल फ़रमा खेनि जन्नतुल फ़िरदौस में जॻह ॾियणु फ़रमा या अल्लाह असांजे घरनि जो इस्लाह फ़रमा असांजे औरतुनि ऐं ॿारनि जो इस्लाह फ़रमा या अल्लाह असांजे औलाद जो इस्लाह फ़रमा या अल्लाह असांजे नंढनि वॾनि जो इस्लाह फ़रमा रब साईं जेको वक़्तु रहाए उहो ईमान इख़लास सचाईअ सां कलमे सां रहा जॾहिं दुनिया मां लाॾाणे जो वक़्तु अचे त ज़ुबान ते कलमो जारी हुजे ऐं शहादत जो मौत नसीब थिए अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानी कया फ़कीर साहब तमाम भली